अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं खैरियत सां हूंदव। दोस्तो जेका जानी दुश्मन मूवी यानी टेलीफिल्म अची रही आहे ईद ते इन जे काफ़ी अपडेट्स मां तव्हां सां शेयर करे चुको आहियां। अॼु जी जेका अपडेट्स आहे इन जे मुतालिक़ आहे पर ज़बरदस्त ऐं बहितरीनु थियण वारी आहे। हीअ वीडियो दिलचस्प थियण वारी आहे ऐं सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, लाइक करे छॾींदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तो जेको जानी दुश्मन इहा सिंधी टेलीफिल्म आहे इन में किरदार ज़बरदस्त ॾेखारिया विया आहिनि। तव्हां बि ॾिठा तस्वीरुनि जे ज़रिए तव्हांखे छा पियो लॻे इहा फिल्म कामयाबु थींदी या इहा बि नाकाम वेंदी, पर मुंहिंजे हिसाब सां इहा फिल्म कामयाबु थी वेंदी दोस्तो, छो त हिन में मार धाड़ घणी ॾेखारी वई आहे ऐं फेमस एक्टरनि जेका उहे बि हिन में शामिलु कया विया आहिनि। इन जे करे हीअ फिल्म कामयाबु थी वेंदी ऐं इहा फिल्म ईद ते जेको आहे न पोइ बि हज़ारे व्यूज़ ज़रूरु खणंदी यूट्यूब ते। ऐं इहा फिल्म तव्हांजो इन में छा राय आहे कमेंट सेक्शन में असांखे ज़रूरु ॿुधाईंदा, छो त कमेंट सेक्शन तव्हांजे लाइ हूंदो आहे। उन में कमेंट करे सघो था पंहिंजी मर्ज़ी जो, बराबरि सुठो ग़लति गंदगार न। अहिड़े हिसाब सां तव्हां उते कमेंट कयो, ॾिसूं तव्हांजी छा राय आहे ऐं ॿियनि ड्रामनि जे बारे में बि जेका तव्हांजी राय हुजे जेका अचणा आहिनि कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखंदा। अल्लाह हाफ़िज़।